कराची में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में सिक्योरिटी गार्ड ऐं औरत समेत 3 ॼणा मारिजी विया। कंहिं बि वाक़िए जा जवाबदार गिरफ़्तार न थिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली मूजिबि कराची साइड सुपर हाईवे थाणे जी हद फ़क़ीरा ॻोठ में 4 हथियारबंदनि सिक्योरिटी गार्ड खां फुर कई। मुज़ाहिमत दौरान फायरिंग करे 35 वरियनि जे अब्दुल सत्तार खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो फुर मुज़ाहिमत दौरान पेश आयो आहे, जंहिं जी CCTV फुटेज पिणु हथ कई वई आहे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां गुलिस्ताने जोहर वारे इलाइक़े में घर अंदरि बालकनीअ में बीठल कैनेडा मां आयल औरत हथियारबंदनि जे फायरिंग में क़त्ल थी वई। पुलिस ऐं इलाइक़े वासियुनि मूजिबि मारिजी वियल औरत इरफाना जी सुभाणे कैनेडा लाइ फ्लाइट हुई। 40 वरियनि जी इरफाना कैनेडा मां पाकिस्तान आयल हुई ऐं कराची में पंहिंजी भेण जे घर में तरसल हुई। ॿिए तरफ़ नाज़माबाद में अणॼातल माण्हू ताज़े ॼावल ॿाड़े जो गलो दॿाए क़त्ल करे लाश खे गटर जे ढकण भरिसां उछलाए फ़रार थी विया। ब्लॉक यू जे कोहिस्तानी मोहल्ला भरिसां गटर जे ढकण मथां ताज़े ॼावल ॿाड़े जो लाश हथ आयो। समाजी अॻवान मोहम्मद रमज़ान छीपा ॾुख जो इज़हार कंदे अवाम खे अपील कई त औलाद अल्लाह जी नेमत आहे, उन्हनि खे न मारियो, छीपा जे पींघे में विझो।